नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं लाड़काणे मां। लाड़काणे जे भरिसां खोसा ॻोठ जे कच्ची आबादी में रहाइश अख़्तियार कंदड़ बागड़ी बिरादरी जे औरतनि ऐं मर्दनि पंहिंजे ॿारनि सां गॾिजी 15 पुलिस जे मुबैना ज़ियादतनि ख़िलाफ़ रतो तेरो रोड ते टायरनि खे बाहि ॾेई धरणो हंयो आहे, जिते पुलिस ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी पिणु कई वई आहे। वधीक तफ़सीलात जे लाइ असांजी लाइन ते मौजूदु आहिनि लाड़काणे मां नादर मरी। जी नादर, कहिड़ा तफ़सीलात आहिनि, असांखे आगाह कंदा? जी बिल्कुल, लाड़काणे भरिसां ॻोठ खोसा जे कच्ची आबादीअ में रहाइश अख़्तियार कंदड़ बागड़ी बिरादरीअ जे औरतुनि ऐं मर्दनि पंहिंजे ॿारनि सां गॾिजी 1 पुलिस जी मुबैना ज़ियादतनि ख़िलाफ़ रतोतेरो रोड ते टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो हंयो आहे, जिते हिननि पुलिस ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी पिणु कई आहे। उन मौक़े ते कबाड़ी शंकरलाल पंहिंजी अमड़ राणी, भेण बेजारी वारसन कश्मीरी शेवा बागड़ी ऐं ॿियनि सां गॾिजी धायो आहे त आउं 5 सालनि खां लाड़काणे में कबाड़ जो दुकानु हलाईंदो आहियां ऐं लोह ऐं ॿियो कबाड़ को सामान ख़रीद ऐं विकिरो करे घर भातियुनि जो पेट पालींदो आहियां। हिन इल्ज़ाम लॻायो त अॼु मंझंदि धारे 1 पुलिस मूं मथां लोह चोरीअ जो इल्ज़ाम लॻाए ज़बरदस्ती मुंहिंजे दुकान ते अची मूंखे खंभण जी कोशिशि कई आहे। रड़नि ते औरतुनि ऐं मर्दनि पहुची एहलकारनि खां पुछाणो कयो, जंहिं ते हिननि मुंहिंजी आज़ादीअ जे बदिले 2 लख रुपया रिश्वत तलब कई आहे। न ॾियण ते उन्हनि मूं मथां कूड़ा केस करण जी धमकी पिणु ॾिनी आहे। बाद में पुलिस एहलकार मूंखे छॾे फ़रार थी विया आहिनि, जेका मूंसां वॾी ज़्यादती आहे। हिन लाड़काणे जे DIG ऐं SSP खे अपील कई आहे त 1 पुलिस जे एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे मूंखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। जी